मेरा मौला उन्होंने पूरी विछाई नंगर न्याज ये पाक मेहनत अपनी करीम बारगाह कबूल ते मंजूर। मेरा मौला इस तरह नो ता कयामत आबाद इरशाद फरमा। मेरा मालिक मेरा खालिक साया दे रोज़ी रिज़्क़ की बरकत नात फरमा। बिलखुसूस दुआ है मेरा अल्लाह तो को वास्ता ही हुसैन दी झोली दा जै असगर करबला च दिता सकीना शाम च दिती झोली छंडक के पूरी जिंदगी धुखते रोंदी रह गई। और रुबाब की उजड़ी झोली का वास्ता ही बाबा ज़ैन शाह समेत जितने बिरा हैं बे औलाद हैं मेरा मौला उन्होंने झोलियाँ आबाद ता फरमा। जुमले बिरावां दियां झोलियाँ आबाद कर मेरा मौला सादात दा वेड़ा वसा। रुबाब साइण की उजड़ी झोली का वास्ता बाबा ज़ैन शाह समेत सारे बिरावां दियां झोलियाँ आबाद कर मेरा मौला। मेरे को और भी हुक्म है सैयद नकी शाह वो भी बे औलाद हैं उन्होंने को नरीना औलाद अता फरमा। मेरा मौला जमान बीमार है मेरा मौला मौला दाजादार है बीमार है उन्होंने को शिफा कुली अता फरमा। मेरा मौला मैं समेत तमाम ज़ाकिर उलमा दिनों के कबूल ते मंजूर फरमा। दुआवां दी कबूलियत वास्ते बाबा से बुलंद सलवात। मजमा काफ़ी है सलवार दा पर सवाब है ऊंची सलवार पढ़ो खानदान। अल्लाहुम्मा सल्ली अला नाराए तकबीर अल्लाहु अकबर नाराए रिसालत या रसूलल्लाह नाराए हैदरी या अली अलैहिस्सलात व सलाम हुसैनियत जिंदाबाद। सारे आपको हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद अहल बैत हर दुश्मन ते लानत बेशुमार। बाबा से बुलंद सलवात पढ़ो खानदान नाम मिनल हुसैन गलाए तो मां चार सुठो पढ़ा। बतूल सैन जो एक लक़ब है उम्मे अबीहा यानी पंहिंजे बाबे जी अम्मा पढ़ तो ॻाल्हाईंदा अचो ॻाल्हि जे पसंदि अचे त ॻाल्हायो। पंहिंजे पीउ जी माउ पंहिंजे बाबे जी अम्मा हाणे जेको अज़ादार वेठा आहियो जेतिरा बि वेठा आहियो सादात गैर सादात जेके बि वेठा आहियो जेको पंहिंजे घर में वेही पंहिंजी धीउ खे अम्मा करे थो सॾे उन ते एहसान आहे बतूल जो ॻाल्हाए सैन ज़हरा सलाम अलैह जो उन ते एहसान आहे जेको पंहिंजी धीउ खे माउ करे थो सॾे। ऐं यकीनन तव्हां जॾहिं बि धीउ खे सॾींदो त धीउ करे न सॾींदो चवंदो अम्मा मूंखे पाणी पीआर अम्मा मूंखे मानी खणी ॾे अम्मा मूंखे हे ॻाल्हाए ॿोलायो। हे बतूल जी ख़ैरात उम्मे अबिया पंहिंजे माउ पंहिंजे बाबे जी अम्मा आहे। तवजो त हाणे मां चार सुठो पढ़ा। पाक नबी जी हदीस मां पहिरियों पढ़ी हुसैन मिनी वारना मिनल हुसैन सरकार हुसैन के ॾिठो ऐं चार सुठूं जेके शाइर लिखियूं उन मंज़र ॾिसी चओ त मां पढ़ी ॿुधायां। पाक नबी ने फरमाया ये मेरा ज़ैन है मैं इसका ज़ैन हो जाऊं। ज़ैन चबो आहे ज़ीनत के ॻाल्हाए थो अचे त मां पढ़ा। नबी तो चए त ये मेरा ज़ैन है मैं इसका ज़ैन हो जाऊं हिजाब खालिक़ अकबर का चैन हो जाऊं। हिजाब खालिक़ अकबर का चैन हो जाऊं। कहा बतूल को माँ इसलिए मोहम्मद ने नबी का दिल था कि मैं भी हुसैन हो जाऊं। मौला तव्हांखे आबाद रखे मौला हयातुल्लाह तव्हांखे सभई ॻाल्हाए त मूंसां मौला तव्हांखे आबाद रखे मौला तव्हांखे बुलंद ज़िंदगी अता फरमाए सिवाय गम शबीर जे दुनिया ते कोई गम न ॾिसो। सभई गॾिजी सलवात पढ़ो मौला जी ज़ात ते बिस्मिल्लाह के मौला सनाबाद करे सलवात गॾिजी पढ़ो मौला जी ज़ात। जेतिरा तव्हां एतिरो इंतज़ार कराया न हाणे अॼु मां डबल मूंखे हला लाड़कण वेझो आहे हला न पड़े। साईं जी सिहत सलामती वास्ते बाबा से बुलंद सलवात पढ़ो।
साईं जी आमन ते 4 सिटूं याद अची वियूं। जॾहिं भी मौक़ो बाद में कोई मौला जो मदद खानींदो आहे त पोइ मां 4 सिटूं अधु वन पढ़ंदो आहियां। थोड़ा साथ ॾियो त पढ़ा। जन्नत भी झूम झूम के देती है ये सदा। सिर्फ आलिम दीन सिर्फ आलिम ना है, मौलवी सिर्फ मौलवी ना है, मौलवी सां गॾु अज़ादार भी आहे। आलिम दीन सां गॾु हुसैन जो अज़ादार ॻाल्हाए ॿोलाए मां हिते लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे अज़ादार जो। ॻाल्हाए तो मां पढ़ा। जन्नत में झूम झूम के देती है ये सदा, खालिक मेरे हुसैन का अज़ादार आ गया। 14 के सदके में मुझे तूने किया खलक, मैं खुश हूँ कमर मौला का हुबदार आ। ॻाल्हाए ॿोलाए सलवार सुने जी पूरो मौला जी सभिनी के इल्तमास भी आहे, दावत भी आहे मुझे तरफा। 19 तारीख़ मूं वटि मौला जो ज़िक्र थींदो हुयो, पर हे जेको अरबाइन जो सिलसिलो आहे इन जे करे उहो मां मुलतवी कयो आहे। उहो 7 रबियुल अव्वल ते रखियो आहे। 19 तारीख़ सॼो ॾींहुं सुबुह खां वठी जेतिरो वक़्तु दुआ थींदी, दुआ खां पोइ अज़ादार मोटंदा। उते मौक़फ़ आहे हुसैनिया जे नाले सां, 5/12/14 जे नाले सां मौक़फ़ आहे, जंहिंजा बुहारीदार असां पाण हूंदासीं, ख़िदमत गुज़ार असां हूंदासीं। जेतिरा ईंदो मौला जो ज़िक्र भी गॾिजी कंदासीं ऐं न्याज़ लंगर खाईंदासीं भी, अज़ादारनि खे खाराईंदासीं भी। सभई तावन कजो, अचिजो, हथ भी वंडाइजो, पाण भी खाइजो, ॿियनि खे भी खाराइजो। बस हे मौला अता कई आहे नौकरी, न त हिन साल हर साल असां अरबाइन ते करबला हूंदा आहियूं। वरी मौला चयो त हिन चकर सिंध में ड्यूटी ॾियो। हाणे हक़ ईअं आहे हुननि कयो आहे करबला खे बंदि। ॻाल्हाए तो मां पढ़ा। हुननि जी दुश्मनी या हुननि जो भउ या हुननि जी जेका दिल जी तमन्ना आहे इहा पूरी थियणी न आहे। हुननि जो भउ किरोना न आहे, हुननि जो भउ हुसैन आहे। ॻाल्हाए ॿोलाए हो किरोना खां न ड्रिजंदा आहिनि। किरोना छा आहे? ॻाल्हाए ॿोलायो। असांजो 1000 माण्हू कटे था थियूं, असांखे किरोना छो नथी अचे? ॻाल्हायो। यकीन ॼाणो उहे बेमुर्शिदा बिस्मिल्लाह कया, हुननि जो को वारस न आहे। किरोना उनखे लॻंदो आहे जंहिंजो वारस न हुजे। असांखे कीअं लॻंदो? असांजो हिकु न पर 14 वारस। हथ बढ़ाए तू केतिरा टोला कढंदे, केतिरियूं रैलियूं कढंदे, केतिरो यज़ीद के जिंदाबाद चवंदे, जिंदाबाद चई तो पंहिंजे पुट जो नालो छो नथो रखी? असां त पंहिंजे पुटनि जा नाला 14 सां मंसूब करे पोइ रखंदा आहियूं। तुंहिंजो प्यार आहे त नालो रख न, हे मुंहिंजो यज़ीद। ॻाल्हायो छो? हैदरी मां चैलेंज सां थो चवां, तूं पंहिंजे पुट जो नालो यज़ीद रख। जे घर में लान तूं न थियनि त मां निज़ाकत न। हैदरी ॻाल्हि यादि अची वई, वॾी ॻाल्हि आहे, पर मां हुनखे थोरी करे ऐं पेश कयां थो। यज़ीद सजाद मौला खे चयो कोई अहिड़ो अमल ॿुधाए जो मुंहिंजा गुनाह मिटजी वञे। ॻाल्हाए थो मां पढ़ा। हे त मालिक कुल काइनात जा मालिक आहिनि, हिननि वटि कोई ना उमेद वींदो न आहे। मौला विर्त ॾससि, चई मुंहिंजे बाबे जी सबील हलाए, हुसैन जी सबील हलाए। पोइ उन्हनि खे जेके सबील पीअनि उन्हनि खे चओ त तुंहिंजे हक़ में दुआ कर। जे उन्हनि दुआ कई त थी सघे त तुंहिंजा गुनाह छणी। ॻाल्हाए ॿोलाए। हिन चौंक चौंक ते सबीलूं लायूं, पंहिंजा सिपाही ॿियारे, महीने खां पोइ वरी उहे सभु सदराई। ॻाल्हाए त मां पढ़ा। पुछाई त ॿुधायो मुंहिंजे हक़ में केतिरियूं दुआऊं गॾु थी वञनि? कोई न आहे मूंखे ॻाल्हाईंदो, सभिनी जा कंद। ॻाल्हायो। केरु चए त कई तो ते दुआ कई न आहे, सभिनी तो ते लानत कर। सभिनी जा कंद हेठि। हिकु कुराड़ो हुयो, उन चयो जेकॾहिं जुरत अथी त ॿुधण जी त मां तोखे ॿुधायां जवाब। हे न ॻाल्हाईंदे मां बुज़ुर्ग आहियां, भले मारे छॾ, पर हाणे ॿुधायां थो। तो मूंखे नौकर बि बीहारियो, मां सबील हुसैन जी हलाई ऐं चयुमि त मुंहिंजे बादशाह जे हक़ में दुआ कयो। उन्हनि जी ज़ुबान में हिकु दुआ पे निकिरे, हुसैन तुंहिंजे कातिल ते लानत, हुसैन ते सलवात, यज़ीद ते लानत। हाणे नालो ई अहिड़ो आहे। वरी हाणे तूं कराची में वॾियूं रैलियूं कढी ऐं चए थो त यज़ीद जिंदाबाद। यज़ीद मुर्दा था, मुर्दा है, मुर्दा ही रहेगा। ॻाल्हाए त मां 4 सिटूं तव्हांजे हवाले कयां। यज़ीद मुर्दा था,
मुर्दा है, मुर्दा ही रहेगा। हुसैन जिंदा था, जिंदा है, जिंदा ही रहेगा। तू लाख चला गोलियां, ऐ नस्ल यजीद, हर अजादार के सीने पे हुसैन लिखा ही रहेगा। हाथ बुलंद करके हैदरी, आबाद रहो, सलामत रहो। सरकार तवज्जो आए तो मां पहिरियों हिस्सो छॾियां तो साईं जे करे, खुतबो भी छॾियां तो, मुसदस भी छॾियां तो, बस हाणे हिकु ॿ कसीदो पढ़ां, छो जो असांखे एहसास आहे त हे असांजा नाज़ आहिनि। हर जाइ ते मौला जी अज़ादारी आहे, मौला जो ज़िक्र आहे। असां कोशिशि कंदा आहियूं जिते वाइदो कयूं उतो वफ़ा थिए, छो जो वफ़ादार गाज़ी जा मुरीद आहियूं। ॻाल्हाए ॿोलायो, हो जो मुरीद गाज़ी जा ऐं वफ़ा न कयूं पोइ छाजा मुरीद आहियूं। ॻाल्हाए ॿोलायो, मौला तव्हांखे आबाद रखे। कसीदो हिजरत जी रात जो बिस्तर ते खतरो आहे, इहा भी लंबी कहानी आहे, लंबो मज़मून आहे। मां कटे सटे बस ॿिनि जुमलनि में कसीदो शुरू कयां। आहे तवज्जो, जेके कुफार आया हा मुस्तफ़ा के नौज़ बिल्ला क़त्ल करण, नबी वरी मोइज़ो ई अजीब ॾेखारियो, अली के पाण मोहम्मद बणाए ऐं पाण अली बणिजी गुज़र करे वियो। ॻाल्हाए ॿोलायो, मोहम्मद बणिजी जेको अली सुतो, वो सिर्फ मोहम्मद नजर ना आयो। केड़ी मल मोहम्मद नजर अचे, केड़ी मल अली। परे को ॾिसूं त मोहम्मद वेझो अचनि त अली वरी वापसि। ॻाल्हाए ॿोलायो, सॼी रात ईंदा रहिया, भॼंदा रहिया, अली मौला इत्मिनान सां सुतो। एड़ी निंड कयईं जो अल्लाह के निंड एडी पसंद आई। या अली या रात जे सुम्हण वारी निंड विकिणंदे। ॻाल्हाए तो मां या अल्लाह छा ॾींदे, जेको मर्ज़ी हुजे घुरे। अली मौला फरमाए एडो राज़ी आहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजी मर्ज़ी। अल्लाह एडो राज़ी थियो जो हिकु रात जे सुम्हण ते पंहिंजूं पूरियूं मर्ज़ियूं ॾेई छॾियूं। पंहिंजे मर्ज़ी जो मालिक अली खे बणायो। हाणे अंदाज़ो तूं कर मुला कीअं थो कढी उन्हनि खे जेके भॼंदा रहिया। ॻाल्हाए ॿोलायो, अली सां उन्हनि खे थो मिलाए जेको हिकु राति सुम्ही अल्लाह जूं मर्ज़ियूं ख़रीद करे, उन सॼी ज़िंदगी जागी छाए ख़रीद कयो हूंदो। ॻाल्हाए ॿोलायो, मौला तव्हांखे आबाद रखे। पोइ कुफार त भॼी विया अली खे ॾिसी, ज़बर सही, कुफार भॼी विया, पंहिंजा बीठा रहिया। सलमान, अबूज़र, कंबर बीठा रहिया। मौला जो सुम्हण सॼी रात ॾिठो। जीअं अली करवट बदिलाया, ईअं सलमान फिरी साम्हूं अचे। ॻाल्हाए ॿोलायो, चेहरे जी ज़ियारत करे सॼी रात ॾिसंदा रहिया। जॾहिं अली मौला जागियो, सब का पहिरीं मुबारक सलमान ॾिनी। मौला मुबारक ते सॼी रात सुतो आहे ऐं अल्लाह जूं मर्ज़ियूं ख़रीदी वरितई। हाय हाय, मां कुर्बान वञा। जाली हथ दॿिया ॿधी करे चए तो मौला ॿुधायो त सही, तव्हांखे सुम्हारियो कयो। मौला अहिड़ी निंड सुकून वारी कंहिं करायो, निंड कंहिं करायो, कंहिं सुम्हारियो। हाणे जेको अली मौला जवाबु ॾिनो आहे सलमान खे, अबूज़र, कंबर खे ॿुधायां। अगर मेहनत हुजे तो पोइ ॻाल्हाइजो, जे न हुजे त घर जो त मां तव्हांजो उहो ई पंहिंजो ज़ाकिर आहे। न ॻाल्हाईंदो त बि ख़ैर आहे, मूंखे दुआ कंदो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, पर ॻाल्हाईंदो त तव्हांजी इबादत आहे। ज़िक्र अली में ॻाल्हाईंदा कयो, पीपल्स पार्टी वारनि वटि न ॻाल्हायो ॿोलायो, नून वारनि वटि न, हिते ॻाल्हायो जिते क़ुरान जेतिरो सवाबु मिले। हाणे सभई गॾिजी सलवात पढ़ो त मां कसीदो शुरू कयां। ओ कहा ये अली ने मोहम्मद की जाते, ओ कहा ये अली ने मोहम्मद की जाते, कहा ये अली ने मोहम्मद की जाते, कहा ये अली ने मोहम्मद की जाते, ओ कहा ये अली ने। सलमान के जवाब अली मौला की मोहम्मद की जाते, हाँ कहा ये अली ने मोहम्मद की जाते, ओ कहा ये अली ने मोहम्मद की जाते। जिन्हें ज़माना बनाए वली नहीं होते, हार मर के बिहार
हरगिज कली नहीं होते, हर एक मकाम पे होते हैं या अली, लेकिन हराम सादों के दिल में अली नहीं होते। कहा ये अली ने, हाथ वाला निकाल के हाथ मोहम्मद की जा पे, कहा ये अली ने 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 मोहम्मद की जा पे। मैं सोया नहीं सुलाया गया हूँ, कहा कहा ये अली ने मोहम्मद की जा पे, मैं सोया नहीं हूँ, सारे बोलो, सुलाया गया हूँ। एक पाण सुमंदवा, एक के सुमारे वेंदो आहे, ॻाल्हायो सुमारे वेंदो आहे, एक के वरी बुक्स जी बीमारी हूंदी आहे, पोइ सॼी राति निंड फिटल हूंदी आहे, ॻाल्हाए ॿोलाए, पोइ लप गोरनि जी खाए त निंड अचे। ऐं अली जो हुबदार, अली जो मलंग बिस्तर ते सुम्हण खां पोइ यादि करे त निंड अची वञे। मां क़ुर्बान वञा, अचो त फ़िक्रो ॿुधायां, तवजो आहे। मैं सोया नहीं हूँ, सुलाया गया हूँ। क्या बोला सर? मैं सोया नहीं हूँ, सुलाया गया हूँ। ये बल्लभ ज़हन में रख दो ताकि अगले फिक्रे जो लुत्फ अचे। ईद जो ॾींहुं हसनैन शरीफ़ैन नाने वटि आया। नाना दुनिया जे अमीर तरीन जे पुटनि वटि तरह तरह जूं सवारियूं। नाना असांजी सवारी किथे? पाक नबी सोचण में मसरूफ़ हुयो या अल्लाह जी वही नाज़िल थी। ओ मुंहिंजा महबूब, ओ मुंहिंजा मिठा मदनी, ॻाल्हायो हाणे महबूब कहिड़ो, मोहम्मद आशिक़ कहिड़ो हुयो, ॻाल्हाए त मां पढ़ां मौला जे सदके। आशिक़ अल्लाह, महबूब मोहम्मद। ख़ुदा तो फरमाए मुंहिंजा महबूब, तूं मुंहिंजो महबूब आहे। जंहिं तोखे सवाल कयो आहे उहो मुंहिंजो हुसैन आशिक़ आहे। मुंहिंजे आशिक़ हुसैन खे, हसन खे उहा सवारी ॾे जो काइनात में कंहिंखे नसीब न थिए। पाक नबी पूरी कायनात जो मुतालो कयो, जन्नत जो मुतालो, आसमान जो कोई अहिड़ी सवारी नज़र ही न आई। सरवरे कायनात की जॾहिं सवारी नज़र न आई त पंहिंजो पाण खे झुकाइण छो, सॼे ते हसन खे खयो, ॻाल्हायो खॿे ते हुसैन। हाणे नाज़ पढ़ां, पर नाज़ पढ़ां हसनैन जा। ॿई शहज़ादा चवनि था नाना सवारी त मिली आहे, पर ॿियनि जे सवारियुनि खे महारूं आहिनि। हाणे तव्हां न ॻाल्हायो, तव्हांजो मुक़दर आहे। नाना असांजे सवारी जो महारू कोन्हनि। पाक मोहम्मद मुस्तफ़ा उहे ज़ुल्फ़ खोलिया जंहिंजा अल्लाह क़ुरान में कसम खया। वल्लाही जो ॻाल्हाए ॻोल्हाए त मां पढ़ां मौला जे सदके। टाइम थोड़ो आहे, थोरो मूंसां तावन कयो त मां फ़िक्रो ॿुधायां। जॾहिं बागूं मिलियूं, महारूं मिलियूं, वरी ॿियो नाज़। नाना होॾे त ॾिस बि सही ऐं ॿुध बि सही, ॿियनि जूं सवारियूं ॻाल्हायूं थियूं। नाना असांजी सवारी ॻाल्हाए नथी। मूंखे मिंबर जो कसम आलम दीन वेठो आहे, इन्हनि खां ॿुधो आहे जेको सबक़ तव्हांखे ॿुधायां थो। इन्हनि पढ़ियो आहे त मुस्तफ़ा ईअं ॻाल्हायो जीअं हुननि जे सवारियुनि ॻाल्हायो। मां क़ुर्बान वञा। हाणे जॾहिं इहे नाज़ में ॾिठऊं न, पोइ ईद जे ॾींहं ते हर हिकु दरवाज़े ते रश हूंदी आहे। दरवाज़ो मोहम्मद जो हुजे, ॻाल्हाए ॻोल्हायो। पूरे मदीने वारा इकट्ठे थी करे इहो मंज़र ॾिठऊं। पोइ मजमे में पंहिंजा बि गॾु हुया। हाणे हिन जुमिले ते न ॻाल्हाईंदो त मूंखे ॾुख थींदो। पंहिंजा बि गॾु, परावा बि गॾु। उहे जेके पराया हुया उन्हनि जे दिलि में बाहि भरी, अंदरि सड़ियो, ॻाल्हाए ॻोल्हायो। पोइ चहिरे ते इज़हार थियो, ॾिसी करे हिक ॿिए खे था चवनि ॾिसो त सही सवारी केॾी सुहिणी आहे, सवारी केॾी सुहिणी आहे। जेको न ॻाल्हाए पंहिंजे मुक़दर खे चए सवारी केॾी सुहिणी आहे, सवारी केॾी सुहिणी आहे। तोहफ़ो त ॾियणु लफ़्ज़ तव्हांखे तोहफ़ो, सवारी केॾी सुहिणी आहे। जीअं सलमान कंबर अबूज़र बीठा हुया, उन्हनि जा मोढा हिलाए चवनि था अंधा थी विया आहियो, ॾिसो त सही सवारी सां गॾु सवार केॾा सुहिणा। मां क़ुर्बान वञा। हाणे फ़िक्रे जो लुत्फ़ वठिजो। मौला ताईं कीअं थो चए कि बाबा मदीने की बाज़ार को कोई देखे, मदीने की बाज़ार
को कोई देखे, मोहम्मद के सेवार को कोई देखे, मोहम्मद के सेवार को कोई देखे। नबी कह रहे हैं मैं इनकी सवारी, नबी कह रहे हैं मैं इनकी सवारी। हाँ बना खुद ने बनाया गया, मौला ताकि आबाद रखे। एक बार ना दिया फिक्रा, टाइम कोई नहीं, टाइम थोड़ा वरी कंहिं मजलिस में एक बार न 3 बारी चवंदे 5 बारी चवंदे पढ़ंदो। तवज्जो करणो मौके ते सफ़र इलाही आहे, आला बर ॾाढो परे आहे। दुआ कंदो त मां बि पहुचंदुमि ऐं साईं बि पहुचंदो। तवज्जो आहे सभिनी जी। हाणे जेको फिक्रो आहे उनजी तोज़ी तशरीह न आहे, बसि डायरेक्ट फिक्रो तव्हांजी ज़ियारत करे मूंखे आसमान जी परवाज़ करणी आहे। ॾिसां त तव्हां मूंसां गॾु हलो था या हिते कुंभनि में वेहो था, मूंसां गॾु सफ़र कंदो त मज़ो ईंदो। इश्क़ अली जो ॻाल्हाए ॿोलाए मूंसां फ़िक्र खे गौर कजो। तॾहिं त चवां थो छाओ किसी से ओहदे में किसी ने ये पूछा, किसी से ओहदे में किसी ने ये पूछा, हाँ नबूवत को क्यों छोड़ कर किबला भागे, नबूवत को क्यों छोड़ कर किबला भागे। कहा शेख जी ने हशेता की गलती, कहा शेख जी ने हशेता की गलती। हाँ मैं भागा नहीं भगाया गया हूँ। मौला तव्हांखे यादि हुजे ज़िंदा सलामत रहो। बसि हिन क़सीदे खे बि छॾियां थो, अञा फ़िक्रा हुया, पर हाणे जेका मुंहिंजी ड्यूटी आहे उहा ड्यूटी हर जाइ ते ॾींदो आहे। अरबईन जो ज़ाकिर, अरबईन जा क़सीदा मौला मूंखे अता कंदो आहे पंहिंजी जुती जो सदको। जंहिं साल वेंदो आहे मौला नओं क़सीदो ॾींदो आहे, ऐं हिन साल वरी मां अर्ज़ु कयो मौला मूंखे क़सीदो ॾे। निभागन बॉर्डर बंदि कयो आहे, मुनाफ़िक़नि ॻाल्हाए ॿोलायो। हुननि खे दुश्मनी तोसां न आहे, हुननि खे करबला वारनि सां दुश्मनी आहे। मौला ये बॉर्डर बंदि थी विया आहिनि, मौला मूंखे क़सीदा हित अता कर। तूं हिकु करबला बंदि कंदे त हिते 1000 करबला थींदे। हर जाइ ते तूं मुला ॾिसंदे तोखे करबला नज़र ईंदी। ॻाल्हाए ॿोलायो। मौला तव्हांखे आबाद रखे। जेको मौला मूंखे अता कयो आहे क़सीदो, हिन साल हिकु न डबल क़सीदा न अथई, पर हिकु क़सीदो तव्हांखे ॿुधाए ऐं दुआ वठां। सभिनी जी मर्ज़ी आहे पढ़ा, बग़ैर पासपोर्ट, बग़ैर वीज़ा, बग़ैर ख़र्च। करबला तयारी आहे? जंहिंजी तयारी आहे हथ बुलंद करे, भाई हथ बुलंद करे। हैदरी मौला जेके हथ उचान, मौला गाज़ी पंहिंजे रोज़े सां मस करा। मौला करबला जा शहंशाह हुसैन सभिनी खे ज़वारी नसीब करा जाए। ये बार खुलनि त असां करबला वञूं। ॻाल्हायो त मां पढ़ां, दुआ पढ़ां तव्हांजे लाइ, पंहिंजे लाइ बि दुआ, तव्हांजे लाइ बि दुआ। गॾिजी सलवात पढ़ो मौला जी ज़ात में। मौला हर आज़ादार खे, मौला हर आज़ादार खे दुआ मां थो घुरां, आमीन तूं चओ। ऐं दुआ में हथ बुलंद थींदा आहिनि। जंहिंजा हथ बदल हूंदा त दुआ कीअं घुरंदो? हथ खोलियो, सभु दुआ घुरो, मूंसां गॾु दुआ घुरो। छा मौला हर आज़ादार खे करबला घुराईंदो, मौला हर आज़ादार खे करबला घुराईंदो, मौला हर आज़ादार खे करबला घुराईंदो, मौला हर आज़ादार खे करबला घुराईंदो। को माण्हू चवंदा साईं असांजी क़िस्मत छिकियो कंदासीं, पंहिंजी क़िस्मत खे न चओ। हुसैन वटि क़िस्मत जी लोड़ ई न आहे। हुसैन उहा हस्ती आहे, तूं पिन। हुसैन क़िस्मत पाण लिखंदो। करबला घुराईंदो, जंहिंखे अल्लाह पंहिंजी दरबार में हिकु लिखिया हुनजा 7 लिखी छॾियो। तुंहिंजी ज़ियारत न
देर कोई नहीं मौला हर आजादार हाथ बुलंद सारे आगो हैदर लबैक या हुसैन हर आजादार थे लबैक या हुसैन करबला घोड़ा लबैक या हुसैन लबैक या हुसैन हुसैन या यजीद या नाराए हैदर करबला घुराए दो मौला हर आजादा रखे एडी बड़ी दुआ कबूल कर नजर से कबूल कर नजुल कर भाई हर आजादा बेटा बच्चों ताज से बुलाया तो कबूल कर करबला घुराए दो मौला हर आजादा रखे करबला घुराए दो मौला हर आजादा रखे करबला घुराए दो मौला हर आजादा रखे करबला घुराए दो आसिया है आसिया है दिल में इहा गाजी बाबा पुजाई दो आबाद रहो सलामत रहो फिक्रो पड़ा तवज्जो है अरबैन जो फिक्रो करबला जो फिक्रो मौला जा रोजा सामो एक पास से अलमदार अब्बास जो रोज शाम साहब वफा जो रोज एक पास से मौला हुसैन अलैहिस्सलात व सलाम जो रोज बई बाहर आमो सामने लगनो ये जो बई बाहर एक बे के बोसा था मां कुर्बान वन्या जको दरमियान में जको स्पेस है उनके चवंदा बैनुल हरमैन तवज्जो है बैनुल हरमैन में जके ज़मान पे आओ गवाह दींदो मुझे दिल जी हसरत मौला या मुझी हसरत पूरी कर केड़ी नजाकत तुझी हसरत तवज्जो करे तो मैं पढ़ा वडी हसरत हर आजादार जे लाए पांजे लाए फिक्र के गौर कजो के बाबा बैनुल हरमैन में भी गाज़िदा कसीदा पढ़ा बैनुल हरमैन में भी गाज़िदा कसीदा पढ़ा जी सब सवारन सा मौला तुझा रोजा चुमा गडजी सा मौला तुझा रोजा चुमा सबके सोने हाय हाय सबके सोने अके बार जे सवारी मौला कराई दो आबाद रहो सलामत रहो लुट जे वयूं अली जुधियूं काफी फिक्र होया सब चले जी एक लफ्ज पे हर आजादार असन रोंदो वो लफ्ज आहे भी ॾुखियो इन करे चवंदो आहे जो शाम जो नालो ई अहिड़ो जॾहिं इमाम हुसैन 5 सालनि जो हुयो इहो पुटु वठण आयो राहिब नबी वटि राहिब खे वठी ऐं रोई ऐं चई नाना आहे उन शाम जो वसंदो आहे जिथे मुंहिंजी भेण ज़ैनब वञे नाना इनखे ख़ाली न मोटा हुसैन उचो रोनो आहे 5 सालनि जो हुसैन खे खणी नबी उचो रोई पेशानी ते बोसो ॾेई रोई करे चया हुसैन तूं जो अल्लाह जी मर्ज़ी जो मालिक उन टाइम शाम मोहम्मद खे रोआरियो असां त वरी बि आज़ादार आहियूं तवजो आहे त मां हिकु वैण पढ़ा न हुजे या शाम न रुलया अली जी धी मुझे दिल जी चए मां उन साइण जो पुरसोता को ॾियारियां जंहिंजी ज़िंदगी घटि हुई दुख ज़्यादा माता आज़ादारनि खां तो पुछां ॿुधाए उहा कोई 4 साल जी धी हुजे जेका 4 सालनि में बुढ़ड़ी थी वई इहा हुसैन जी धी सकीना जंहिंजे सर जा वार अच्छा थी मां कुर्बान वञा बाबा सैयद गदा हुसैन शाह तव्हां ॿुधो हूंदो मौला जो मक़बूल तरीन
मदा खान हुयो पान भी रोंदो हुयो अज़ादार भी रोंदा साईं पढ़ंदो हो सकीना उहा साइना जे सजाद जा कंडा कढिया मां तव्हां को पुछां जेके सैयद गैर सादात वेठा आहियो अज़ादार वेठा आहियो तव्हां मूंखे जवाबु ॾियो ॿुधायो त सही कंडा हथनि सां कढिबा ॿुधायो त सही हथनि सां मां कुर्बान वञा सवार चए तो हथ त पोयां बदल हुयो सवाल कयो साईं पढ़ंदो कीअं कंडा कढियई जिथे भी मंज़िल थींदी हुई रोई करे चवंदी हुई भाउ सजाद कदम वधा उन्हनि पेरनि सां गॾु ईअं सुम्हंदी जीअं मां जी हंज में धीउ सुम्हंदी आयो हुसैन साइण सकीना मिट्टी ते सुम्ही भाउ जे तिरनि मूं हथनि सां न मुंहं सां कंडा कढंदी रोई रोई चवंदी हुई सजाद अगर पानी मिले त मां तुंहिंजा ज़ंजीर थदा कया मां कुर्बान वञा काफ़ी पढ़ी वियो आहे सभु वाइण छॾे ॾिनमि बंदि छॾे ॾिनमि हिकु वाइण पढ़ी ॿुधायां मक़बूल वाइण आहे जेको हर आज़ादार ॿुधी वेठो आहे लेकिन मोहर नारो वाइण आहे जॾहिं सजाद भेण जी मैयत खणी बाज़ार में आयो न पोइ बाज़ार में शाम वारे औरतुनि पुछो कैदी ॿुधाए हे कंहिंजो मैयत आहे कैदी ॿुधाए तूं किथों जो वसदो आहे तुंहिंजा त हथ बि खुलियल न आहिनि मैयत हीअं खणबा न ॻाल्हाए ॿोलाए भले नंढड़ा मैयत हुजनि पर हथनि ते हीअं खणबो आहे सजाद मौला जा हथ त हीअं ॿधल भेण जो मैयत खणी बाज़ार में आयो शाम जे औरतनि पुछो कैदी ॿुधाए वतन कहिड़ो थी ज़ात जो केरु आहे मक़बूल नुहो पढ़ी थो ॿुधायां सजाद मौला रोई करे चए थो मैं को लोगो सजाद मैं मोई होई भेण चाहिए वेंदा हुसैन को लगा सजाद मैं मोई होई भेण मां कुर्बान वञा शर्म न कजाए मौला जो कसम थी नसीनो प्यारो कर नहज प्यारी कर छो मता पासे साइयो सजाद रख रोंदो मां कुर्बान वञा सजाद मौला तो चए में को लोगो सजाद दे में मोए होए भेण चाहे वेदा में को लोगो गंढड़ी नहीं जनाजा दे नाल लाई उहे जेके औरतूं हुयूं रोई करे चयो कैदी तूं एॾो वॾो ग़रीब आहे जो तोखे जनाज़ो खणाइण वारो केरु कोन्हे कैदी अल्लाह जे वास्ते नाराज़ न थी त पंहिंजी भेण जो मुंहुं त ॾेखार सजाद मौला जॾहिं चादर खई आहे उन्हनि बीबियुनि मातम शुरू कयो आहे रोई करे पुछऊं कैदी ॿुधाए तुंहिंजी भेण खे बीमारी कहिड़ी हुई हाय हुसैन सजाद ऊचा वाइण कया रोई करे चविया बीमारी कोई न हुई ये मीराई कारा दाग जिथे शिमर जी दिल चवंदी मुंहिंजी भेण जे मुंहुं हाय हुसैन पत्थर के दिल जो माजा मिला है मौला ताने रोण कबूल फरमाए मौला ताने हुकूक कब्र सकीना ते पहुंचाए वैण पड़ा शाम जो तू चवन कैदी बुधाए तुझो वतन केड़ो कैदी बुधाए तुझी जात केड़ी आ सजाद रोंदो रोंदो जमीन ते बैठो रोई करे छा तो चके बाबा मुसाफिर कफन दी जा सकीना को होए तो चोला मातम हुसैन या हुसैन जी कफन दी जा साया मैयात सजाद सकीना होई जे लिखिया है उलमा पया दस कड़िया दिया है वो
चुम दिया है नया के बारे दिया खुफिया आगे सिक्र भूल जाए जाके दिल में कब्र हुसैन माशाअल्लाह ये है किबला जाकिर जाकर हाणे चाहे सामो हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन किबला मौलाना रियाज नजफी मजलिस अदा के किताब